ऐं 8 मुहर्रम असांखे यादि ॾियारींदो आहे उन भाउ जी जंहिंजी वफ़ा खे ता क़यामत यादि रखियो वेंदो। 8 मुहर्रम असांखे यादि ॾियारींदो आहे उहो भाउ जेको पंहिंजे भाउ जो भरिजलो हुजे थो। 8 मुहर्रम असांखे यादि ॾियारींदो आहे उन भाउ जी यादि ॾियारींदो आहे जेको पंहिंजी माउ जो लालो आहे, जेको पंहिंजी माउ जो लालो आहे ऐं पंहिंजनि भेणनि जो मुहाफ़िज़ आहे। ऐं भेणुनि खे ख़बर आहे त इन बहादुर भाउ जे हूंदे असांजे परदे खे को बि ख़तरो न आहे, असांजी जान खे को बि ख़तरो न आहे। अॼोको ॾींहुं असांखे यादि ॾियारींदो आहे मासूम सकीना जे उन चाचे जी, जंहिं चाचे जी शहादत ते हज़रत इमाम हुसैन इब्न अली फरमायो त अॼु मुंहिंजी चेल टुटी पई, अलाह रखदनी, अॼु मुंहिंजी चेल टुटी पई। ऐं इहो फरमाए अलम पाक साइण ज़ैनब जे हवाले कनि था ऐं अब्बास अलमदार जी शहादत खां पोइ हुसैनी काफ़िले जी अॻुवाण साइण ज़ैनब थी वञे थी। करबला जो वाक़ियो अखियूं टिमाए छॾींदो आहे। करबला जे वाक़िए खे जॾहिं बि सारींदा आहियूं त नेणनि में नीर अची वेंदा आहिनि, दरियाए फ़िरात जो सोचे तसवुर में तीर अची वेंदा आहिनि ऐं बीबी सकीना जी उन खे यादि कंदे दिलि खे झीर अची वेंदा आहिनि। अब्बास अलमदार जंहिंखे जुरत बहादुरी पंहिंजे पीउ अलीअ वटां मिली ऐं हक़ सच साथ ऐं वफ़ा जो खीर खेसि पंहिंजी अमड़ पीआरियो। अब्बास अलमदार इमाम हुसैन इब्न अली जो लाडलो ऐं दिलेर भाउ, जंहिंजे नाले सां ई, जंहिंजी जुरत ऐं बहादुरीअ सां ई यज़ीदी लश्कर, यज़ीदी टोलो घबराइजी वेंदो हुयो, उनजो साहु मुठ में अची वेंदो हुयो। पर इमाम हुसैन इब्न अली कॾहिं बि अब्बास अलमदार खे जंग जी इजाज़त कोन ॾिनी। भला हू पंहिंजे आका जे हुकुम खे टारे बि कीअं सघिया पए। उन्हनि जो त हर हुकुम अखियुनि ते रखियाऊं, उन्हनि जी त हर ॻाल्हि अखियुनि ते रखियाऊं। करबला जे वाक़िए में हुसैनी काफ़िले जे हर फ़र्द, हर माण्हूअ पंहिंजे पंहिंजे हिसे जो किरदारु अदा कयो ऐं दीन इस्लाम जी बक़ा ख़ातिर पंहिंजनि जाननि जो नज़रानो ॾियण खां बि की नक़ीब आयो। अब्बास अलमदार बि पंहिंजे भाउ हुसैन सां ॿिठु बणियल रहियो। अब्बास अलमदार जेको मासूम सकीना सां तमामु घणो प्यारु कंदो हुयो। हूअं त इमामनि जो पाणी बंदी हुयो, वॾा त सब्र जे ॿंधण में ॿधिजी रहिया हुआ, पर बीबी सकीना, मासूम सकीना जॾहिं पाणी घुरियो त अब्बास अलमदार जूं अखियूं टिर्मी आयूं। अब्बास अलमदार खां रही न सघियो, अब्बास अलमदार चुप न रही सघियो, ख़ामोश न रही सघियो, उते टिकी न सघियो ऐं अलम पाक ऐं आबे मश्क खणी पाण दरियाए फ़िराक ॾांहुं रवाना थिया। उतां पाणी भरनि था ऐं जीअं वापसि वरनि था त यज़ीदी लश्कर तीरनि जी मथसि बरसाति वसाए छॾे थो। अब्बास अलमदार